इते नाज़रीन खे अहम ख़बर ॾींदा हलूं त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहकन में विरायल रक़म जा अंग अखर जारी किया विया आहिनि। ॿुधायूं पिया BISP जे तर्जुमान जो चवणु आहे त बेनज़ीर कफ़ालत प्रोग्राम तहत 11 जुलाई ताईं 70,53,000 ख़ानदाननि में रक़म विराही वई। तर्जुमान मूजिब 11 जुलाई ताईं मुस्तहकन में 63 अरब 74 करोड़ खां वधीक रक़म विराही वई। तर्जुमान मूजिब बेनज़ीर कफ़ालत प्रोग्राम तहत रजिस्टर्ड 90 लख माण्हुनि में रक़म विराही पई वञे। अप्रैल खां जून ताईं मुस्तहकन खे 9,000 रुपयनि जी किस्त ॾिनी पई वञे। एक भेरो ॿीहर नाज़रीन खे अपडेट कंदा रहूं त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत मुस्तहकन में विरायल रक़म जा अंग अखर जारी किया विया आहिनि। BISP जे तर्जुमान जो चवणु आहे त बेनज़ीर कफ़ालत प्रोग्राम तहत 11 जुलाई ताईं 70,53,000 ख़ानदाननि में रक़म विराही वई। तर्जुमान मूजिब 11 जुलाई ताईं मुस्तहकन में 63 अरब 74 करोड़ खां वधीक रक़म विराही वई। जॾहिं त अवां ॿुधाईंदा हलूं त तर्जुमान मूजिब बेनज़ीर कफ़ालत प्रोग्राम तहत रजिस्टर्ड 90 लख माण्हुनि में रक़म विराही पई वञे। अप्रैल खां जून ताईं मुस्तहकन खे 9,000 रुपयनि जी किस्त ॾिनी पई वञे।